तू खुश थी खिल तुझा बेड़ा पार थींदा, तू खुश थी खिल तुझा बेड़ा पार थींदा, तुझी जीता मुखालिफ हार ॾिसंदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी के नामजद उम्मीदवार कशमोर शिकारपुर तक ने 192, पीपीजे नामजद उम्मीदवार मीर शबीर अली खान बिजानी तंगवानी PS6, पीपीजे नामजद उम्मीदवार सरदार मीर महबूब अली खान बिजानी के जनरल इलेक्शन में पंहिंजो कीमती वोट ॾेई 8 फरवरी तीर ते ठपो हणी कामयाब कंदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी के उम्मीदवारनि जी कामयाबी अवां तक जी गयूर अवाम जी कामयाबी आहे। पारां सेठ जीवत लाल, सेठ संदीप कुमार, अमित कुमार करमपुर। लगे को सोन तो खेवाओ साईं, असां जो आहे तो सा चाहो साईं, असां जो आहे तो सा चाहो साईं, तो लय जिंद जान विछाणा वार थींदा, तो लय जिंद जान विछाणा वार